नाज़रीन, इबरत न्यूज़ सां गॾु अॼु जे महिमान प्रोग्राम में आऊं आहियां जो मेज़बान ग़ुलाम हुसैन ख़ासकेली। अॼु असां सां गॾु जेको महिमान मौजूदु आहे सैयद मंज़ूर अली शाह साईं मौजूदु आहिनि, जेको अॼु दरगाह आहे काज़ीअ जे भरिसां पड्र शरीफ़ में तारीख़ी शहर में हज़रत मीर अहमद शाह सखी उनजो जेको आहे सो सखावत जे हवाले सां लक़ब आहे। उन असां गुफ़्तगू कंदासीं साईं मंज़ूर अली शाह सां, पस मंज़र पुछंदासीं त साईं मंज़ूर अली शाह साहिबु ॿुधाईंदा त पड्र शरीफ़ जी तारीख़ छा आहे ऐं दरगाह जे पस मंज़र वेठा मथे पड्र इन करे पड्र उन ते रखियो वियो नालो पड्र, तंहिं पड्र ते वेहूं था हिते। ऐं हितां दरिया वहंदो उलंदे तरफ़ खां, ऐं तॾहिं दरिया हितां पाईंदो टुपी अचे हिन पासे पड्र उन ते वेही आहे वारीअ जेको ॿेट हो। उन खां पोइ अलाह जी महिरबानी हिते बनियूं सही थियूं, वाटर था सभु थिया। सखी मीरामन शाह ज़िंदा हो, उहो जे गुज़ारण खां पोइ उनजे भाइटियुनि सैयद ॾिनल शाह ऐं सैयद ॿुढल शाह उन्हनि पाण ख़ुदि मेलो हलायो। उन खां पोइ वरी असांजो भाउ सैयद महबूब शाह हो, उन 15-20 साल हलायो मेलो। वरी मुंहिंजो भाइटियो अली रज़ा शाह हो, उहो गादी नशीन मां अचे पई त पग उन ते पई अचे, वरी उन हलायो। वरी इनशा असां पग उन अली रज़ा शाह जी दुनिया छॾे वियो। उन खां पोइ असां पंहिंजे उनजे पुट ते रखी पग, सैयद महबूब शाह वॾे जो नालो रखियोसीं उन ते। चौथीं पीढ़ी 5 ते इहो मेलो हलायूं पिया। वरी विच में 2 साल 3 असांजा अहिड़ा मसइला थी विया, मेलो बीह वियो। वरी परखा वठी इंशाअल्लाह शुरूआति कई अथऊं, ॾाढी सुठी थी आहे असांजी मेले जी। अॻे साल भलो लॻो आहे, हेल बि इंशाअल्लाह उन खां वधीक लॻो आहे। इहे अलाह जा करम आहिनि असां ते। ऐं मेलो हिकिड़ो ख़ुशीअ जो मौक़ो हूंदो आहे। ग़रीब गुरूबो असांजे हिते सॼो देह पट ॿुॾी वियो हो। उन खां पोइ जो ही थोरी ख़ुशी माण्हुनि खे महसूसु थिए जो मलाखड़ो बलाखड़ो रांदि रूंदियूं ॾिसनि त कुझु हुननि जी दिलि बहलाइजे, ॾुख विसरनि उन्हनि खां। उन ॾुखनि विसरण जेके मेलो हूंदो आहे हिकिड़ो ख़ुशीअ जो हिकिड़ो मिजाज़, सो असां पैदा कयो आहे। या अलाह असांजे ओड़े पाड़े खे बि शाबस हुजे, उन्हनि असां सां तावन सुठो रखनि था, या उन जे मुताबिक़ असां सुठो मेले खे हलायूं पिया पाण आहियूं। ऐं मुंहिंजो सखी मीरामन शाह ॾाढो, मां हिकिड़ो वॾो बचो आहियां ऐं ॿिया वरी पोइ मुंहिंजा भाइटिया आहिनि पुरते, उहे कम था हलाइनि पिया। इंशाअल्लाह अॻिते वधाईंदासीं, साल साल भर एतिरो वधाईंदासीं जो दुनिया ॾिसंदी त पड्र में मेलो लॻो आहे। ऐं मलाखड़ो बि असांजो असुल खां वठी पुराणे ज़माने खां वठी हिते ठगी न थींदी आहे, सची मल थींदी आहे ऐं नियत वारी थींदी आहे। पैसो असां ॾींदा आहियूं पंहिंजो, ऐं असांजो घणो मुरीदनि ते कोन हूंदो आहे। असां पंहिंजे घरां ज़मीनूं अलाह साईं असांखे सभु कुझु ॾिनो आहे, उन ते असांजो मेलो हलायूं था। शुक्रानो आहे असांखे, महिरबानी थींदी जो तव्हां जो असांखां इंटरव्यू वरितो ऐं असां तव्हांखे ॿुधायो। सखी मीरामन शाह हिकिड़ो फ़क़ीर माण्हू हो ऐं हुनजी कहिड़ी आहे तव्हांखे ॿुधायो। 100 साल खां गुज़री वियो आहे उनखे, पर असां ॿुधाइण तव्हांजो ॾाढो सखी मीरामन शाह हूंदो। अच्छा, असांजे इबरत अख़बार ऐं इबरत TV ॾिसण वारनि लाइ को पैगाम कहिड़ो ॾींदव? असां इहो पैगाम ॾींदासीं त हीअ असांजो जेको इंटरव्यू आहे तव्हां ॾियो ऐं माण्हुनि खे ॿुधायो त सैयद पड्र में वेठल आहिनि, मेलो हेॾी दिलचस्पीअ सां हलाइनि था ऐं मलाखड़ो सची नियत सां हले थो। सभु शइ उते सची नियत सां हले थी। उन लाइ तव्हांजी असां ते महिरबानी थींदी, शुक्रगुज़ार तव्हांजा आहियूं असांखां इंटरव्यू वरितो ऐं तव्हांखे अलाह कामयाबु कंदो। वॾी महिरबानी सैयद मंज़ूर अली शाह साहिबु। उन सां सामीन सां गुफ़्तगू कई। नाज़रीन, इबरत न्यूज़ टेलीविज़न में अॼु जे महिमान सां गुफ़्तगू अव्हांखे ॿुधाईसीं ऐं महिमान सां गुफ़्तगू थी। ईंदड़ प्रोग्राम में कंहिं ॿिए महिमान सां गुफ़्तगू कंदासीं ऐं वधीक ख़बरुनि, मौसम जो हवालु, क्रिकेट मैच ऐं घणो कुझु ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क। पंहिंजे मेज़बान ग़ुलाम हुसैन ख़ासि करे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।